हाँ हाँ मुजरिम मां सां गॾु बीठो आ। चोर तू हाणे पकड़जी आ, आज तुझी खैर ने माखे दे पेटी पैसा नारी। पेटी करे वही पैसा नारी। केड़ी पेटी केड़ा पैसा? मां तो जे पोया सीआईडी कई, तू बैंक में घिरियो आ, पैसा चुराया थी पेटी में, पूरा 2 करोड़ रुपया हुआ। साहब नाए मूं वटि पैसे नारी का पेटी, मुखे लगे तो के गर्मी लगी आ ऐं बुख लगी आ, तरे तू वेड़ो थियो बीठो आ। तू वेड़ो कंहिंखे चई? मुखे तू बेवकूफ समझो आ। उहा पेटी जंहिंमें 2 करोड़ रुपया। हाँ पैसा तो खोड़ आहिनि, अञा भी असांजे हथ में पैसा कोन्हे। जंहिंमहिल इन इलाके में ॿाहिरि निकिरी वियासीं पोइ पैसा थींदा वञी असांजा। हाणे फिलहाल हीअं तो करां, पैसा ही लुकाए तो रखां। खतरो आहे इन पुलिस वारे सां, तरीक़ो नंबर 13 तो करां। पेटी दे। मूं वटि नाए पैसे नारी पेटी। पुलिस वारे के बेवकूफ करी थो, तोखे खबर ना है त इन जो अंजाम छा थींदो। इन जो अंजाम वडो बुरो थींदुई। साहब पैसन नारी पेटी त गायब थी चुकी आ, चोर मूंसां गॾु बीठो आ। मोगा इन चोर के तकड़ो करे भी तोके मां हींअर ई मोबाइल मोकलां थो। ठीक आ साहब, तू पैसन नारी पेटी चोरी कई आ, गायब करे छड़ी आ। आज तुझी खैर ना है, मोबाइल गाड़ी अञा ताईं ना आई आ, हलड़े अगना थी। साहब मूं ते यकीन कयो, मूं वटि काई पैसा वैसा कोन्हे, नाए का पेटी आ पैसे नारी। हर मुजरिम हर चोर ईअं ई चवंदो आ त मां चोरी ना कई। हल पंध हली हली केतिरे ताईं मां लोड़ींदुमि। हो हमरा बीठो आ मोटरसाइकिल वारो, उनखे थो चवां अच मूंसां। वोदा असांखे खणी हलदे। हाँ साहब तव्हां जहिड़े साहबनि जे लाइ तव्हांखे फ्री में खणी हलंदा, किरायो ई न वठंदासीं। किरायो कोन वठदे, तुंहिंजी वॾी महिरबानी भाऊ, त पोइ खणी हले। हुकुम करो, काॾे वञणो अथव, काॾे खणी हलां? पुलिस स्टेशन वञणो आ। हल वे भाऊ। अगा थी ॻाल्हि ॿुध। अरे वे वे लत फेर हल। साहब एड़ा वड़ा साहब थी मुजरिम के चोर के ना पकड़े सघिया वे। हैं चोर का थिया, मुजरिम का थिया, तोखे कीअं खबर लगी? मां के जड़े टाइम ता फोन ते ॻाल्हायो पिया। हाँ उन्ही टाइम पैसा नारी पेटी हिनी चोर उन्ही ॿिए चोर के ॾे भॼाए छॾियो। जेकॾहिं तोखे खबर हुई तो चोरी कंदो पिया त तूं मूंखे ॿुधायो छो न? पोइ पक तूं उन चोर सां मिलियल आ, तूं भी चोर आ। साहब मां चोर ना, तोखे ॿुधाइण अचां पियो, मां जे अचण खां पहिरें भॼी वियो। ओ साम्हूं तको मोटर निशानी भी छॾे आ। मोटरसाइकिल निशानी छॾे आ त पोइ चोर काॾे न वियो, हिते सवलो हूंदो। तूं इन चोर खे हथीको कर, मां ॿिए चोर खे ॾिसां उनजी कार्ड लॻां, उनखे पकड़े अचां त पोइ गाॾी खणी हलंदासीं, तोखे डबल किरायो ॾींदुमि। ठीकु आ? खबरदार जो काॾे भॻो, हिते ई वेही रहो। हाँ पैसा काॾे आ? गाह में इनमें त रखिया आम, लॻे तो हिनी पासे ॾो रखिया हूंदा। हाँ हे पिया। चोर इन मोटरसाइकिल ते आयो जेको पैसा खणी वियो आ जंगल वारे पासे। जंगल त वॾो पुराणो आ, चोर भी किथे ज़ाहिर न आहे। इएं करां थो, उन साॻे मुजरिम खे थाणे ते वठी थो वञा। उनखे जंहिंमहिल पादर लॻंदा त इहो पाण चवंदो त मूं सां गॾु कहिड़ा कहिड़ा संदकी हुया। मोटरसाइकिल वारो त हिते बीठो, किराया वारो। चोर भी वियो, मोटरसाइकिल भी वई। पुलिस वारो वॾो ॻोल्हे, उनखे खबर न लगी तूं त पाण छा करे आयासीं। छड़ा पैसा पैसा आहिनि, पूरा 2 करोड़ रुपया आहिनि। ये हाणे पैसा विराईंदासीं बस। हाँ। ईद थी वई, छो न वंडाईंदाऊं, आजीत कंदासीं न। साहब जी कॉल अचे थी। जी साहब। घबरा ना, तू गाड़ी तोड़े अचे थी पई मोबाइल। गाड़ी तव्हां न मोकिलियो, छो जे चोर फरार थी वियो आ। चोर भी भॼी वियो ऐं तोखे हिकिड़ो कम ॾसियो हो तो ढंग सां न कयो ई। मां तोखे हींअर ड्यूटी खां लायां थो। अहिड़ो ज़ुल्म त न करो आ साहब, चोर जे भॼण जी वजह खां त मुंहिंजी ड्यूटी भी हली वई।